अस्सलाम वालेकुम दोस्तों। यूट्यूब चैनल सिंध कचहरी सां गॾु तव्हांजो मेज़बान शमशेर तईम। दोस्तों अॼु सुरलीला चनेसर मां चंद सुखड़ियूं खणी तव्हां दोस्तनि लाइ हाज़िर थिया आहियूं ऐं उमेद आहे त अॻु जीअं हीअ वीडियो तव्हां दोस्तनि खे यकीनन पसंदि ईंदी। मौज़ू जे आगाज़ खां पहिरीं तमामु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जेके नवां आयल दोस्त आहिनि असांजे चैनल सिंध कचहरी खे सब्सक्राइब कनि ऐं वीडियो पसंदि अचे त लाइक कमेंट ऐं शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों असां तव्हां लाइ महिनत करे जाखोड़ करे अहिड़ियूं सुठियूं सूखड़ियूं ऐं किसा कहाणियूं खणी ईंदा आहियूं ऐं असां तव्हां मां इहा ई तवक़ा रखूं था त तव्हां बि असांखे भरपूर मोट ॾींदा। दोस्तों हलूं था गुजरातनि तरफ़। हाणे साईं लीला चनेसर खे हिकिड़ी राति लाइ हार ते खपाए छॾियो। चनेसर खे कवरू जे हवाले करे लीला वञी सुम्ही रही। सुबुह थियो त ॾिठई चनेसर आयो कोन त लीला वई कवरू खे वञी चई त हिते सुगड़जी नज़र आ। त लीला जो ॻाल्हाइण आहे कवरू सां त मूं पोख जो ॾिनो इल्म नार नाले ला तूं रांदि हाकी माण्हू न कर। मूं पोख जो ॾिनो इल्म नार नाले ला तूं रांदि हाकी माण्हू न कर। अदा पोख जो निबेरो इल्म जो हिकु नार नालो आहे राहत। रांदि जो यको ऐं हाकी माण्हू आहे कब्ज़ो। हाणे लीला जो ॻाल्हाइण आहे कवरू सां त मूं निबेरे ॾिनो हिकु राति ला तूं यको कब्ज़ो न कर। अदा हाणे हिते चनेसर बि लीला ते कावड़िजी पियो ऐं लीला खे चई त तो त वन ई विकिणी छॾियो हिन पुतलनि ते। पुतलनि जे करे तो मूंखे ई खपाए छॾियो। त हाणे हिते सुगड़जी नज़र आहे त चनेसर जो ॻाल्हाइण आहे लीला सां त मिटी जन ते थी कपिड़े माल जी करी। मिटी जन ते थी कपिड़े माल जी करी। अदा मिटी जा पुतला कपिड़े जा वर ऐं माल जी आहे विकिणी खपाई। अदा हाणे चनेसर जो ॻाल्हाइण आहे लीला सां त लीला निभागी पुतलनि ते थी वर विकिणी। अदा हाणे लीला खे बि अहसासु थियो पर चनेसर मञण लाइ तयार ई न हुजे। आख़िरी में तंग थी करे वरी चनेसर लीला सां थो ॻाल्हाए। हिते सुगड़जी नज़र आहे त ज़ात मूंसां न कर ही ॿोली नालो अथई। ज़ात मूंसां न कर ही ॿोली नालो अथई। अदा ज़ात जखराणी ॿोली अमुर ऐं नालो आहे इलाही। हाणे चनेसर थो चए लीला खे त जखराणी मूंसां न कर ही अमुर इलाही अथई। हाणे लीला सम्झी वई त कंवरू चनेसर खे पढ़ाए छॾियो आहे। इन करे चनेसर मूंसां गॾु हलण लाइ तयारु न आहे। इन करे वरी लीला हाणे लीला ख़ुदा खे फरियाद थी करे हिते सुगड़जी नज़र आहे त ॿार कागज़ कपिड़े जा वण औरत जी। ॿार कागज़ कपिड़े जा वण औरत जी। अदा ॿार जो आहे पालण कागज़ जा हार कपिड़े जा पटका ऐं वण जी आहे पाड़ ऐं औरत आहे पहाज। त हाणे लीला ख़ुदा खे फरियाद थी करे चवे थी त पालण हार पटका पाड़ पहाज जी। नेठि साईं चनेसर लीला खे मोटाए छॾियो ऐं लीला जंहिं महिल वापसि आई त माण्हुनि लीला खां पुछियो त चनेसर खे वठी कोन आहे ऐं
रहंदे चने सर तोखे घरां कढी छॾियो, इहो छो? त हिते सुघड़जी नज़र आहे ऐं लीला जो माण्हुनि सां ॻाल्हाइण आहे त मुंहिंजे शहर में वॾो उज़वो नार नाले जो आहे। अदा शहर कढण उज़वो हथ नार नालो आहे कंवरू। हाणे लीला थी चए त मुंहिंजे कढण में वॾो हथ कंवरू जो आहे। नेठ ते हुननि माण्हुनि चयसि त लीला तूं सही सिधी ग़लति आई, तो हाणे वर विकिणी छॾियो आहे हिकिड़े खसीस टकनि जे लाइ, दौलत ते तो वर विकिणी छॾियो आहे, ईअं कोन थींदो आहे। त हाणे लीला पेशेमान ठही आहे ऐं माण्हुनि सां थी ॻाल्हाए। हिते सुघड़जी नज़र आहे त काठ आयम ही वखर नालो कंदो, काठ आयम ही वखर नालो कंदो। अदा काठ जो आहे नहीलो। नहीलो दोस्तो ॻोठाणनि माण्हुनि खे चङी तरह ख़बर हूंदी। नहीलो ॻोठाणनि घरनि में जंहिंमें थांव टंगींदा आहिनि, काठी जो हिकिड़ो हूंदो आहे, हुन में 2-3 काठियूं लॻल हूंदियूं आहिनि, हुनखे नहीलो चइबो आहे। काठ जो नहीलो, वखर हार ऐं नालो आहे मोरण। हाणे लीला थी माण्हुनि खे चए त न हीलो आयमि त ही हार मो ऋण कंदो। मतिलबु मूंखे इहा ज़हन में ई ॻाल्हि कान आई थी हार मुंहिंजे लाइ ऋण कंदो। उमेदु आहे दोस्तो सुखड़ियूं तव्हां दोस्तनि खे बिल्कुलु पसंदि ईंदियूं ऐं असां सां जुड़िया रहो। इनशाला नेक्स्ट वीडियो में तव्हां दोस्तनि जे लाइ कोशिशि कंदासीं त अञा ई बहितरीनु सुखड़ियूं खणी तव्हां दोस्तनि जे लाइ हाज़िर थियूं। असां सां जुड़िया रहो ऐं इनशाला तमामु जल्द वरी ॿीहर मुलाक़ात थींदी। तेसिताईं पंहिंजो ऐं पंहिंजनि प्यारनि जो रखंदा ख़्यालु। असांखे बि ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।